गाड़ी खत्म कर दी हाल सब तैयार है अरे गुलाब खाली शीशा तो भरियो गाड़ी में भरूँ गाड़ी में गाड़ी अरे कमू गाड़ी में दबा लेन में रख जाए हाँ से यहाँ कमदा तो को खुटको न क्यों दबा तो आगे लेन में मिलंदा अरे गुलाबत जी ॾिस हिन मट मां माल न भर जाए तो अञा कच्चो आहे मोहम्मद खान ही जेको शराब तूं खणायो थो वञी न असल वाह जो ठहियो आहे पीअण वारा छा यादि कंदा अरे जूसा तूं तूं वरी हिते कीअं अची वे कमदार सुतो पियो सो उतां ते सो तव्हांजे खड़के में गोड़ ते जाग थी पई सो हलियो आहे चऊं चऊं हाणे खणी दबा ॿाहिरि हली गाॾीअ में रखराए हाज़ुर 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 कमदार हिते त ॾाढी उगरी धप आहे पंहिंजे मुंहिंजो मथो थो फिरे न जरा ही केरु जवान आहे तूं हिन जो को खुटको न कर जवान हीअ असांजो पंहिंजो माण्हू आहे कमदार ओ कमदार मां सभु सम्झां थो एॾो सादो बि न आहियां अठी जमात पास कई अथमि ही सभु शराब आहे शराब अरे बक बंदि कर ऐं पंहिंजो कमु कंदो रहो बक वरी मां छो कयां मां जूसो अठी जमात पास पहले मां वञा थो मुंहिंजो मथो थो फिरे कि किरी न पवां एॾी धप तो मोहम्मद खान माल त ठीकु हो न हा माल जी का बि शिकायत कोन्हे असीं हाणे माल जो घणो ख़्यालु कयूं था अॻे ॿुधोसीं त केतिरा ई वीचारा माण्हू मरी विया अड़े कीअं वरियल साईं मूं पाण अख़बार में पढ़ी तव्हांखे ॿुधायो बाबा असांखे आराम न खपे वरी बि मां पंहिंजे माण्हुनि खे फरमाइश कंदो त माल ठीकु ठाक कढनि साईं उन्हनि ॾींहंनि में कारीगर शहर हलियो वियो चोरे ख़ुदनि 8-10 खन मट कढिया हुआ न न छोरनि खे त माल कढणु अचे मूं त उन ॾींहं में झेले छॾियो मां साईं हाणे त पाण वारो कारीगर शहर खां त अची वियो आहे माल अहिड़ो थो ठाहे जो वञी थिया ख़ैर कीअं वरियल हथ माल वाह छा जहिड़ो शीशो पियो झरके मोहम्मद खान भला पाण वारी अमानत आंदई हा साईं पर साईं हिते ॼाण छा हा ख़ैर आहे सभु पाण में हिते वेठा आहियूं साईं सलाम अलैकुम वालेकुम सलाम अरे आज जूसा खान कहिड़ा हाल अथई सभु ख़ैर आहे साईं अरे जूसा ॾांदनि खे छा कंदा पाणी पियारिया हा साईं कॾहिं को प्यारे आयुसि कुतनि खे विञारियो अथई हा साईं कुतनि खे बि वञारियो अथमि पर साईं मां अञा कोन वेठो आहियां छो हिन में खिलण जी कहिड़ी ॻाल्हि आहे साईं साईं अव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि चवां हा चओ छा ॻाल्हि आहे चवां साईं चवां बाबा चओ साईं हिते चवां बाबा चओ हिते ज़ाइफ़ूं वेठियूं आहिनि छा सभई पाण मुड़ुस माण्हू वेठा आहियूं साईं ॻाल्हि ॾाढी ख़राब आहे ख़राब आहे त मां सुठो कंदोमांसि तूं ॻाल्हि कर साईं साईं ही तव्हांजो कमदार वरियल आहे न ही ऐं हू कमूअ वारा साईं ओताक जे पुठिए कमरे में साईं शराब था ठहनि शराब हा इहा त मूंखे ख़बर कान हुई बसि मोचड़ा थोड़ा न ऐं साईं ही बि हुयो हुते ही ॾिसो उहे कीअं तोॾा फाड़ियो पियो ॾिसे अच्छा इहो त कमु ॾाढो ख़राबु थियो पर तोखे कीअं ख़बर पई त इहो शराब हो साईं हुनमें ॾाढी धप हुई ऐं हे कमदार वारा पिया चवनि त हिन दफ़े ॾाढो सुठो शराब निकितो आहे पुट जूसा जी साईं मूं वटि कमु कंदे घणो वक़्तु थियो अथई बचा साईं मिड़ई 10 को खनि ॾींहं थींदा जूसा बाबा हे तुंहिंजे 10 ॾींहं जी पघार आहे वठ ऐं सुभाणे खां नौकिरी ते न अचां 10 ॾींहंनि जी पघार तुंहिंजी कमाई साहिब पई जी अदा बसि ठीकु आहे जॾहिं तुंहिंजी ज़रूरत पवंदी त वॾेरो पाणे तोखे घुराए वठंदो साईं त छा मां वञा हा भली तूं वसाए पंध खे कई तो नौकिरी जी साईं कुझु न वल भली कर कमाल आहे
यकदम पगार दे छॾियईं। साईं भला ही पैसा तो पूरा आहिनि न? पूरा आहिनि हाणे वञ घर। ठीकु आहे जीअं तव्हांजी मर्ज़ी असां वेठा। अरे ओ गामू सचार केस ताईं मूंखे बेइज्जतो कराईंदे, छो मूं लाइ आज़ार कयो अथई? वरी छा कयो अथई जो एॾो हरू भरू बाहि थी आयो आहीं? छा कयो अथई इहो मूंखां थी पुछी, हिन खां पुछ त छा कयो अथई? पर तूं छो नथो ॿुधाईं? हरू भरू मुंहिंजे बचड़े खे तो लूटी। ॾिस न मां चुप कर वारा, छा कयो अथई? ख़बर कान्हे थी छा कंदो आहे? ए हूंदो अथसि किथे को टिका, वरी पाण खे कढाए आयो अथई नौकरीअ मां। आई मुठसि मां बि चवां त झटपट वॾेरे पघार बि ॾेई छॾियसि। जो ही पैसा अची मूंखे ॾिनई चई पघार मिलियो आहे। वॾेरे मुंहिंजी अहिड़ी त घुराए बेइज़ती कई आहे जो मां ॿुधण जहिड़ो थी वियुसि। पर बाबा मूं कयो छा आहे जो वॾेरे तुंहिंजी बेइज़ती कई आहे? मूं त पाण वॾेरे खे ॿुधायो त कमदार वरियल ओताक जे पोएं कमरे में शराब थो ठाराए। अरे बोखिला, तूं सम्झी थो त वॾेरे खां चोरी वरियल इहो कमु कंदो हूंदो? ए वॾेरो सिर विञाए छॾियसि, इहो कमु वॾेरे जे मर्ज़ीअ सां कंदो हूंदो। पोइ त बाबा वॾेरो त इहो ॾाढो ॾोह जहिड़ो कमु थो करे। पोइ त इन ॻाल्हि लाइ पुलिस में पुकारजे वॾेरे ते। बुध चुसे जी मां हाणे ॿधराए थो सॼी आके खे। अरे तूं सम्झी तो पुलिस खे ख़बर कान हूंदी? पोइ त पुलिस ते बि पुकारजे। अरे बेवकूफ़, अरे ओ बेवकूफ़, छो थी पोयां पियो आहीं पंहिंजे बसां जे? पर बाबा मूं हिन में ग़लति ॻाल्हि कहिड़ी कई आहे? छोड़ा माश नथो करी मां एॾो ज़ोर सां अलाए कॾहिं अकुल ईंदो तोखे। अरे समझाए थकिजी पिया आहियूं असां त तोखे। अमा तूं बि ईअं थी चवीं? मास्तर स्कूल में पढ़ाईंदो त सदाईं सच ॻाल्हाइजे, जेका ॻाल्हि हुजे सा मुंहं ते चई ॾिजे। ऐं तव्हां था चओ त ठहियो हाणे घणी कोन पुछंदुसि। हाणे पुछंदे बि किथे, केरु ॾींदी हाणे वरी नई नौकिरी? सॼे तर खे आज़ारियो अथई। पर जुसे जाती हाणे वीचारो चवे थो न त अॻिते ईअं कोन कंदो। करीस न किथे बिलो, करीस न किथे बिलो। टंगड़ो थी इंजन ते अन पिसाए लाइ छॾे आयो आहियां, जे पीछो हुजे त वञी खणी अच। वञा सच त हिते ॻाल्हाइणो ई कोन्हे। हाणे केरु ॾींदुसि नौकिरी? ॾिसां थो वरी कंहिंखे मिंथ मेड़ करे। पर ॾे ख़बर ॻाल्हि छा आहे? कार में काॾे थो वञे? काॾे पे वैसे यार बाबे अॼु वरी दरकार वैसे मिशन में अटो खण चए त शाम जो अचे। छो भला कम ते कोन वियो आहे? कम ते छा धूड़ वञ, नौकिरी मां ई कढी छॾियो। वॾेरे बि नौकिरी मां कढी छॾी? हा यार पैसा ॾेई चई त तुंहिंजी कमाई क़बूल पई। मां बि जूसो 8वीं जमात पास नोट गणी तो घर हलियो आहे। हा अरे बार खां ऑर्डर न वठंदा हिकिड़ो मिंट साईं ॾेई चवां सेठ सम्झा पंहिंजो माण्हू खे। सम्झा छा खपेव? बाबा चांहि खणी आ। बसि रुगो छड़ो चांहि खपेव? हा छड़ो चांहि खपे। असांखे घर घाट कोन्हे जो मानी हिते खाईंदासीं। बड़ो छो था हींअर आणिया थो? अरे हाणे वञ मुंहिंजो मथो फिरे पियो आहे किथे। आयो आयो वालेकुम सलाम भाई भली करायो छा कयो? ख़ुशि आहियूं अम्मा पुट मूं महिल ख़ुशि आहीं? अचो अचो भाऊ गुल ॾाढियूं देरियूं थो करी मिलण में। अदा मां त ठहियो पर तूं भला को खणी फेरो करे। हा जूसे जी मां हुते गुलण वारा आया अथई। हा भली करे आयो, जी करे आयो, ख़ुशि आयो न? राजा भली करे आई आहियां, ख़ुशि त आई। ले अम्मा मूं महिल ख़ुशि आहे पुट? चाक त आहिनि।